बिरासिटी में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी बिरासिटी जो तारुफ़ी इजलास सदर मिस्री खान कलोड़ो जी सदारत हेठ पीपी ऑफिस बिरिया में मुनक़िद थियो। इजलास में चेयरमैन टाउन कमेटी बिरिया सैयद नूर मोहम्मद शाह, राव सगीर अहमद राजपूत, डॉक्टर शफकत हुसैन मेमून समेत पार्टी के ॿियनि उहदेदारनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। इजलास के खिताब कंदे अॻुवाणनि पाकिस्तान पीपल्स पार्टी के पॉलिसियुनि, तंज़ीमी मामलनि ऐं अवामी खिदमत बाबत ख़यालनि जो इज़हार कयो। हिननि चयो त पार्टी हमेशा अवाम जे हक़नि जे तहफ़ुज़ ऐं इलाइक़े जी तरक्की लाइ जदोजहद जारी रखंदी। इजलास दौरान तंज़ीम खे वधीक फ़ाल बणाइण, अवामी मसइलनि जे हल ऐं पार्टी पैगाम खे हर घर ताईं पहुचाइण बाबत पिणु गौर वीचार कयो वियो। शिरकत कंदड़नि पार्टी क़यादत ते एतमाद जो इज़हार कंदे तंज़ीम खे वधीक मज़बूत करण जे अज़म जो वर्जाउ कयो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।